आ गुजारिश कंदुसि उस्ताद इलियास तरी के तो अचे ऐं पंहिंजे ख्यालन जो इज़हार करे। उस्ताद इलियास तरी। तू झुकी थी सांवरी ऐं गिलन ते वालड़ो चंद ॼण को ईद जो रोज़ थो चुमियो वञे। ज़हन सरफरोशन में ख़्वाब आज़ादी संदा रूह ॼण कंहिं शहीद जो रोज़ थो चुमियो वञे। ना उम्मीदी बाट में तड़पंदे ऐं फथकंदे किरणो कोई उम्मीद जो रोज़ तो चुमियो वञे। स्टेज ते वेठल मुंहिंजा इंतहाई मानायता मान वारा सिंध जा तमामु वॾा दानश्वर अदीब शाइर राइटर, पिंडाल में वेठल सिंध जा शाइर अदीब समाज सुधारक सियासी वर्कर नौजवानों सभिनी के हक़ मौजूद। दरअसल मामा जुमन दरबदर उहा यूनिवर्सिटी है जै यूनिवर्सिटी में सिंध जे कुंड कुर्छ सां ताल्लुक़ रखंदड़ नौजवाननि यकीनी तौर ते इल्मु पिरायो हूंदो, सियासत जा गुर सिखिया हूंदा, सियासत जा सबक सिखिया हूंदा। पर सची ॻाल्हि इहा आहे त असां जहिड़नि फ़क़ीर माण्हुनि खे ऐं थर जे मिसकीन माण्हुनि खे थर जे बड़बांग भिटनि मां जिते बुख अफ़लास तकलीफ़ूं ॾुख ॾोजरा उन्हनि हालतनि में हिन माण्हू पंधु करे रोअलवा खां खोखरापार ताईं जालू जे चौरे खां पर्ची स्टेशन खां थींदो छोरवा जे छोलनि वारे इन इलाइक़े में जिते मौसमियात डिपार्टमेंट जो मेट्रोलॉजी डिपार्टमेंट है उन जे हिकिड़े वॾे ज़बरदस्त क़िस्म जी क्रिकेट सिंध जे शऊर के भड़का ॾियारण में इन पोड़े झूर जो किरदार है। सची ॻाल्हि आहे त मुंहिंजो इहो असांजो इहो ज़िंदगी में चवंदा आहिनि त माना घर बीती कजे पर बि ॻाल्हि में ॿुधाइण में को मतिलबु हिचकिचाहट न आहे त सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो नओं उभरंदड़ इदारो आहे पंहिंजी अख़बार रोज़ानी ऐं टाइम न्यूज़, उनखे मूं जॉइन कयो त सची ॻाल्हि इहा त इहो लिखण जो ॾांहुं, इहो लिखण जो जेको सिलसिलो आहे, इहो जेको इल्मु ऐं अदब ॾांहुं जेको शौक़ु ऐं ज़ौक़ जो हिकिड़ो पंधु आहे, इहो इन फ़क़ीर माण्हू असांखे उहा इल्मु ॾिनो, उहा तरबियत ॾिनी जो माना इन स्टेज ड्रामो जेको असांजी ज़िंदगी जो यादगार ड्रामो आहे जंहिंमें मरहूम फौजिया सुमरो उन दौर में हिकिड़ी मशहूरु आर्टिस्ट थी उभरी हुई, उन बि स्टेज ते ॻायो त साॻिए वक़्तु उन सां गॾु सिंध जे इंतिहाई मस्त अलस्त फनकार अलण फ़क़ीर बि उन सां गॾु सुंग में गॾिजी उन्हनि ॿिन्ही गीत ॻायो। सॼी राति महफ़िल मौसीक़ी 10-15 माण्हू उन स्टेज ड्रामे में उनखे ॾिसण जे लाइ इन पूरे हैदराबाद इन मिरपुरख़ास रीजन मां उते पहुतो हुयो। मूं पंहिंजी हिकिड़ी वीकली अख़बार जे लाइ मामा जुमन दरबदर खां इंटरव्यू कयो पंहिंजे ऑफिस में, ऐं उहो इंटरव्यू करण खां अॻु में मूं हिकिड़ी रोज़ानी अख़बार में बि इंटरव्यू कयो, पर हू उन इंटरव्यू में उहो इंकशाफ न कयो हुई, पर हुन इंटरव्यू में उन पहिरियों दफ़ो इंकशाफ कयो। उन खां पहिरीं कंहिं बि माना हिकिड़ी अख़बार जे अंदरि न्यूज़ पेपर जे अंदरि इन अंदाज़ सां इंटरव्यू न छपियो जीअं उन में छपियो। सो उन में हुन जो इंकशाफ कयो त आऊं हिकु छोकिरी जे इश्क में मूं कीअं पंधु कयो ऐं पोइ हितां खां गाॾी जो भाड़ो तंहिं दौर में माना उमरकोट खां लाहौर ताईं पहुचण जे लाइ 17 रुपया भाड़ो, ऐं उहो मूं मिरपुरख़ास खां पोइ कीअं इहो हितां पंधु कयो, गाॾी में चढ़ी पियसि ऐं पोइ उते आऊं 2 ॾींहं 3 ॾींहं दाता दरबार ते कीअं बुख में पियो रहियसि, ऐं पोइ हिकिड़ो फ़क़ीर जेको मुंहिंजी हालत खे ॾिसी चवे थो इहे बिरयानी खाओगे त आऊं बसि शुरू थी वियुसि। मूं हिकिड़ी उहा जेको प्लेटूं अॻियां रखी ख़तमु कई, ॿी टी ईअं मूंखे हुन पाणी जो गिलास पीआरियो, ऐं पोइ हिकिड़ो जेको दास्तान ॾाढो मक़बूल थियो। मूं उन एडिशन खे बि यकीन थो उहो एडिशन पोइ गॾु मुंहिंजो 2-3 कापियूं आयूं इन पूरे इलाइक़े में, उहे मतिलबु तमामु घणो सर्कुलेट थियूं, ॾाढो मक़बूल थियो। ऐं उन खां पोइ उन इंटरव्यू खे लिफ्ट करे सिंधी अख़बारुनि छापियो, ॿियनि टीवी चैनल्स ते बि पोइ अॻिते इहे शयूं ईंदियूं रहियूं। त चवण जो मक़सदु इहो त मामा जुमन दरबदर रुगो क़ौमी कारकुन कोन्हे, रुगो हुन क़ौमी हिकिड़े जेको फ़िक्र आहे, फ़हम आहे, फ़लसफ़ो आहे, जेको हिकिड़ो नज़रियो उन जे लाइ हुन पंधु कोन कयो। हू आऊं सम्झां थो त हिन नारा रीजन जो हू हिकिड़ो ईअं सम्झो त ख़ैर सगाले समाज सुधार कयो।
जंहिं कॾहिं बि कंहिं भोतार वॾेरे मीर पीर खां टैक्स कोन वरितो, अंगोछो कुल्हे ते रखी जिते सॾु थियो उते पहुची वियो। हुन नौजवाननि खे डायरेक्ट कयो, उन्हनि खे तरबियत ॾिनी, उन्हनि खे स्टेज प्रोग्राम्स में, स्ट्रीट थिएटर्स में, मुख़्तलिफ़ स्टेज ते उन्हनि खे हौसलो ॾिनो, उन्हनि जे सलाहियतनि खे उन तराशियो। बिल्कुलु ईअं जीअं हिकिड़ो सोनारो कंहिं शइ खे घड़े ठाहे उन्हनि में टिकूं ऐं उन में हीरा जमर विझी हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी शइ तयारु करे ईअं संवारे सुधारे उन हितां जे नौजवाननि खे मार्केट में इंट्रोड्यूस करायो। तंहिंजे करे असांखे इन क़िस्म जो फ़ख़्रु आहे। ऐं घणो वक़्तु कोन थो वठां, मामा जुमन दरबदर सिंध जो सरमायो आहे, हिन ख़िते जो हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे। ऐं सम्झां थो हिन इलाइक़े जे अंदरि कई अरबपति खरबपति आया आहिनि, धरती में दफ़न थी विया, शायदि कंहिंखे अञा यादि बि हुजनि या न, पर हीउ शायदि सिंध जो उहो सीलानी फ़क़ीर आहे जेको हीउ पंहिंजी ज़िंदगी में इन क़िस्म जो इहो मान ऐं मर्तबो इहो मञता ॾिसे थो। ऐं आउं सम्झां थो त हमेशह जे लाइ सॼी सिंध मामा जुमन दरबदर जे पोरे खे कॾहिं बि विसारे न सघंदी। भले उनखे पत्थर मार्च कंदा रहनि उहे सूफ़ी फ़क़ीर खां, भले उमरकोट ताईं पहुचनि अशरफ अली, पर इन फ़क़ीर खे कोन रसंदा। महिरबानी।